सुभान अल्लाह खुलो पियो कुरान के ना गालायो मानो चंदा नेकी जो दौर कोने सी अमल साले जो दौर कोने दावत तबलीग वारन जो केड़ो कम जो ये तबलीग था करन घर वेन चौंदा है ना मानो ए मौलवीन जो वायद करण जो केड़ो तरीको आ ए बाबू जायद हुसैन साहब जलसो करायो ए दोस्तन प्रोग्राम करायो वायद ने जलसन जो यो मौलवीन जो रवाज आ चौंदा है ना मानो अल्लाह से फरमायो यो सब्र दुआ नबी ता के मुंह एड़ो दिनो बिनी जहान जो सरदार जेको रबिउल अव्वल जे महीने में विलादत थी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको रहमतन जो बहार खणी आयो जेको अखलाक जो बहार खणी आयो नबी एड़ो दिनो मां ओ दुनिया वारो जेको बशीरा जेको नज़ीर आहे दाई आहे सिराज मुनीर आहे तकलीफों मिलन साबी कुरान तो बुधाए वायद तो करे तकरीर तो करे तबलीग में आ दीन जो दाई आहे दुख मिलन साबी दीन जी दाई आहे दावत दे तो पया तकलीफों मिलन सा पया कुरान तो बुधाए दुनिया वारो ही मान जो चमणी आए तने की न कयो भलाई न कयो वक्त ना है दौर ना है छड़े दो नन्ना को जन्नत में वये त भल में असा जो केड़ो कम नन्ना कुरान तो फरमाए नेकी भी कया नेकी जी दस भी दो भलाइयों भी गयो भलाई जो दस भी दो नमाजो भी पढ़ंदा रहो पर जेको मिले तो जे माले में पाड़े में चवे सादा नमाज जो टाइम थियो आ मेहरबानी करे हल तो जो फर्ज अदा थियो हक अदा थियो मालूम थियो अमल साले भी कजे नेकी भी कजे नेकी अमल साले जे करे दावत भी दे ई कुरान जो ऐलान आए मान तो जवा कुरान तो फरमाए वरी दो दलील खोल कुरान जो सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाह बुधो दुनिया जा मुसलमानों अल्लाह कुरान में ऐलान कयो आ कुरान रहमता कुरान बरकत आहे इन कुरान में शिफा है उनमें हंसी पारा सूरतुल फुरकान आहे आयत नंबर 17 है फरमाया मन तौबा व आमना व अमिल अमलन सालिहा फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसना व कानल्लाहु गफूरर रहीमा जो सुभान अल्लाह अब कुरान है ना वाइज में तू वे उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम जे जलसन में अच मां दावत दे तो तोखे मां पांजे वाइजन में चौंदो भरमला चौंदो तू पेरी वाइज में वे आलिम जे आखिरत ताई इंशाअल्लाह तोखे वाइज पूरे जलसे में कुरान बुधण में इंदो मां तो खोले करे भी दसींदो कुरान मता को शक जो मरीज होजे अब छोकरा छा तो करनी विड़न ताबा इनके सुलह करायो इनन जो को वाइज कयूं दरिये ते बारड़ा वेड़न था इनके चुप करायो अब मां चवंदो आं को शक जो मरीज होजे पेन पनो भी खणी अचजे ओ भले लिखे कुरान आयत लिखे मां दसींदो वेंदुस तो घर में खोले पढ़े कुरान तो वाकई कुरान सच्चो आ मानू असा मौलवी खा कावड़े तो मौलवी जी गाल न बुधो बाबा मौलवी तुजा डोही तुजा मुजरिम तुजा ढगा मीहू चोरायूं बनी खादो मां मन्या तो जालिम कुरान तो बुधने न तो समझो बा गालायो हां कुरान केर भी पढ़े ओ चाहे कमजात नस्ल जो छो न होजे रंग जो कारो छो न होजे पढ़े अल्लाह जो कुरान थो कुरान का मथे न मुर्शिदा न पीरा न मुफ्तिया न मौलविया न सरदारा न को बादशाह है चो कुरान सबिन का मथे गाला गाला राजा अया वडे आवाज नारो हणी करे नारे तकबीर शान मुस्तफा
शान अहले बैत, शान कुरान, नारे तकबीर। आवाज़ सभिनि खां मथे जो कुरान असां कुरान जी ॻाल्हि ॿुधंदासीं बस, कुरान जी ॿोली सम्झंदासीं बस। कुरान फरमायो जेको ईमान थो आणे, तौबा थो करे, अमल साले कंदो आहे, मां अल्लाह उन जे ज़िंदगी जे ॾोहनि खे तब्दील करे नेकियूं बणाए जन्नत जा दरड़ा खोले ॾींदो आहे। चो सुभान अल्लाह। रबियुल अव्वल जो महीनो आहे बाबा, जेको नबी पैगाम खणी आयो उहो ही साईं अथव, यार अथव बस। अब ॻाल्हायो छो नथा? हे क़ुरान जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम असांखे ॾेई वियो, जेको खणी आयो उहो अल्लाह जो क़ुरान आहे। माण्हू क़ुरान खां बि परे थी विया, नबी खे सुञाणी था कीअं? ॻाल्हायो। नबीअ जी सुञाण छा में आहे? क़ुरान में। हर शइ जो ज़िक्र क़ुरान में आहे, काई शइ क़ुरान खां ॿाहिरि न आहे। त नेकी कजे या न, ॻाल्हायो, अमल साले कजे या न। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेकीअ जो ॾसु ॾिनई ॿिए खे। हिकिड़ो हमरा वञे पियो, अदाई ते छाजो इहो रश हो, आवाज़ हो। ॿियो चयो अदाई ॾे जलसो थो हले, मौलवी आया, आलिम आया, बुज़ुर्ग आया, क़ुरान पढ़ंदा, जलसो अथव बाबा, हिते वेठा हो, वक़्तु ज़ाया कयो था, पूरे जलसे ते वञो, इहो भलो अथव। ईअं को टोलड़ो ॾिठई को छोकिरनि जो, मोबाइल ते नेट ते वेठा, सिगरेट पीअनि पिया, के टाह कढनि पिया, वात पटे, उनखे दग सां पाण बि जलसे ते अचे पियो, इहा दावत बि ॾींदो अचे पियो। नबी साईं फरमायो जे नेकीअ जो ॾसु ॾिनई, पोइ हुन नेकी कयो, उन जेतिरो हिनखे बि सवाब मिलंदो जंहिं ॾसु ॾिनुसि। चओ सुभान अल्लाह। असां चोरीअ जी सलाह हणंदासीं, ॾे हल वञा थो अॼु राति घर भञणो आहे, लोढ़ो लताणो आहे, छा मशवरो आहे? उहो को शरीफ़ फ़क़ीर दोस्त हूंदुसि त उनजो बि पाड़ू पटे छॾींदो। अब आहे की न? जेकर तूं नमाज़ ते वञे थो, तूं हज उमरे बैतुल्लाह जे दीदार जे लाइ वञे थो, तूं वाइदो नसीहत जे लाइ अचे थो, तूं घटि छो थो करें? तूं बि ॾसींदो अच माण्हुनि खे, दावत ॾींदो अच माण्हुनि खे। हलणो अथव त हलो, क़ुरान बि ॿुधण में ईंदो, आलिमनि जी ज़ियारत बि कंदासीं, क़ुरान जो दीदार बि कंदासीं, मानी ऐं टिकी बि मिली वेंदी, ख़ैरात जी मानी बि आहे, वक़्त बि टरी वेंदो। पूरी ज़िंदगी ईअं गुज़ारियोसीं, जेकॾहिं हिकिड़ी राति अल्लाह जे राह में ख़र्च कयोसीं, क़ुरान जे ख़िदमत में झुकी करे वेठासीं, त हिकु ई राति असांजे लाइ काफ़ी आहे। क़यामत जे ॾींहं में गवाही ॾींदो अल्लाह उहे हुया जिन मूंखे ॿुधो हुयो, के मुंहिंजे मथां बम उछलनि पिया, के मूंखे साड़नि पिया, के अल्लाह जे घर मां कॾहिं ॿार उछलियो हुयो, के आदिलपुर जा बि मुस्लमान हुया। अल्लाह जिन मुंहिंजो अदब कयो, प्यार कयो, मूंखे ॿुधऊं हया कयूं, अल्लाह हिन खे माफ़ कर, हिन खे जन्नत रे। ओ दुनिया वारो, ही क़ुरान उहो किताब आहे जंहिंमें शिफ़ा है, जंहिंमें रात आए, सुकून आए। पर मैं वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मोमिनीन। जो सुभान अल्लाह। कुरान में शिफा है, कुरान में रात है, कुरान में हिदायत है। अया बुध कुरान छा तो चवे कुरान पर में अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तक़ीन। कुरान फरमाए तो तौबा कयो, ईमान आणियो, अमल सालेह कयो। मां रब के सुञाणियो बाबा कुरान पढ़ो, नमाज पढ़ो, बुराइनि पुछड़नि खे छॾियो त दुनिया में भी अमल सालेह नेकीअ जो कम ईंदव त आख़िरत में भी अमल सालेह नेकी कम अची वेंदो। अब आहे के न? हाणे ये ॿ ॻाल्हियूं थिया, हिकु त नेकी अमल सालेह आख़िरत में कम अचण वारी आहे, ॿी ॻाल्हि मां कयमि त दुनिया में भी। ऐं दुनिया वारो त तव्हांखे असांखे नज़र में ईंदो, आख़िरत वारो त मरण खां अखि बंदि थी वञे पोइ जॾहिं नज़र अचे, जॾहिं नेकी अमल सालेह कंदव त पोइ नज़र। हाणे जेका आख़िरत वारी आहे नेकी अमल सालेह कम अचण वारी, क़ुरान उनखे बयानु कयो सुहिणे अंदाज़ सां। खोलियूं क़ुरान बाबा, हाँ हिते त क़ुरान ॿुधाईंदासीं न।
फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ओ दुनिया वारो कुरान ने मता कुरान रात है, इन कुरान में शिफा है। 88 पारवा सूरतुल अनाम है। खुलो पया कुरान तवज्जा कयो मुसलमानो, आयत नंबर 160 है। फरमाए मन जा बिल हसनते फलहु अशरु अमसालिहा व मन जा बिस्सय्यति फला युजज़ा इल्ला मिस्लहा व हुम ला युज़लमून। मिठड़वा कुरान चो सुभान अल्लाह। खोलियो पियो थी अल्लाह जे कुरान जो दीदार भी कर, बुध पो मज़ो ईंदो डबल डबल आहे के न। मां कुरान सीने सां लाए खणी वाइज कंदो हाँ। कुरान मजीद रखियल हूंदो आहे स्टेज जे टेबल। मौली सगोरो मथे तव्हां जूं अखियूं हूंदियूं हिन मौली साहब ॾे त छा थो चवे? अब ॻाल्हि सम्झ आई? असां गुनाहगार बेकार ऐबदार ॾोही अल्लाह शल माफ़ फरमाए। और कुरान खणी खोले ॾींदो आहियां, बीहंदो आहियां इन जे करे जो तुंहिंजूं अखियूं हिन साईं ते अचनि, साईं सोणे कुरान ते अचनि बाबा। हिन जे करे इज़त मिली आहे असांखे बि, हिन जे करे इज़त अल्लाह कुरान जे करे इज़त ॾींदो आहे, दुनिया में भी क़बर में भी चओ आख़िरत में भी। हाणे ॿुधो नेकी कुरान फरमायो माशर जे मैदान में जेको नेकी अमल साले नमाज़ूं पढ़ींदो, एक नेकी करे ईंदो त 10 बदलो ॾींदो मां। चओ सुभान अल्लाह। एक नेकी जो बदलो 10 अजर। अच्छा जे करे गुनाह करे ईंदो, कत्ल करे ईंदो, कंहिंखे मारे ईंदो, ज़नाए शराब पी ज़ुल्म करे आयो, गुनाह करे आयो, पोइ हिकिड़े ॾोह जो बदिलो हिकिड़ो ॾींदो मांस, वधाईंदो मांस न। हाय केॾो मुंहिंजो अल्लाह महिरबान आहे। हिकिड़ी नेकी कयो त 10 सवाब मिले, गुनाह हिकु करे ईंदो त हिकिड़ो ई बदिलो तव्हांखे गुनाह जी सदा मिलंदो। अल्लाह वधाए नथो, पीणो नथो करे, चीणो नथो करे, 10 नथो करे। नेकी कयो त 10 सवाब मिले, अञा अल्लाह वधाईंदो आहे। गुनाह कंदो त हिकु गुनाह जी सदा हिकु। वाह मुंहिंजा रब केतिरे क़दुरु प्यार कंदो आहे पंहिंजे बाननि सां। अल्लाह फरमायो मां त पंहिंजे बाननि ते महिरबानी कयो, मां त चवंदो आहियां अमल साले करे तोबा करे ईमान सां ईंदा त जन्नत ॾेई छॾींदो मां। चओ सुभान अल्लाह। अब अमल साले कजे के न, नेकी कजे के न, भलाई कजे के न, ही त आखिरत में बदलो मिले थो। ॿुधो ॿुधो, नेकी ऐं अमल साले जो बदलो दुनिया में भी मिले थो बाबा, दुनिया में भी, पर उहो नज़र माण्हुनि खे नथो अचे। थोड़ो तवज्जो कयो। माण्हू जे करे नेकी अमल साले करे तो दुनिया में अल्लाह उन जो बदलो ॾेस थो, मुसीबतन खां, तकलीफ़न खां, बीमारन खां, बलान खां बची थो वञे। इहो नेकी जो असर आहे, इहो उन अमल साले जो असर आहे, नतीजो आहे जो दुनिया में भी अल्लाह तोखे उन जो बदलो ॾिनो। लेकिन माण्हुनि खे महसूस नथो थिए। माण्हू चवंदासीं मां पंहिंजे अकल, पंहिंजे भाग, पंहिंजे ज़ोर ते बची वियो आहियां। सभु बीमार थी पिया, ओड़े पाड़े में कंहिंजा बच्चा ॿार माल ढोर फसल उड़ियोसीं, मां बची वियो आहियां। हे साईं मां पाण वॾो साईं, मां जी होशियारी आहे साईं, पाणी टाइम ते ॾिनो, भाण टाइम ते छटियो, सुठो जेको आहे त हुयो मुंहिंजो ॿिज उहो मां वठी आयो आहियां फलाणे जाइ ते, इन जे करे मुंहिंजो ही बची वियो आहे। चरियो थियो आहे छा? जेकॾहिं अल्लाह साईं तोखे बचायो त तुंहिंजे कंहिं नेकी कंहिं अमल साले जे करे असां सभु जे करे बचा पिया आहियूं। कंहिं न कंहिं अमल साले नेकीअ जे बदौलत, मोहम्मद मुस्तफ़ा जे दुआ जे बदौलत, हिन क़ुरान जे बदौलत, मस्जिद मदरसनि जे बदौलत, आलिमनि ऐं तालिबनि जे दुआनि जे बदौलत, नेकी अमल साले आख़िरत में त कम अचण वारी आहे, दुनिया में भी हुन जो असर आहे। ॾाढा त चओ सुभान अल्लाह। हाणे इन शइ खे सम्झूं त नेकी अमल साले कंदासीं, दुनिया में फ़ाइदो कीअं मिलंदो। उन जे लाइ मां हिकु हदीस तव्हांजे साम्हूं पढ़ां थो, ॿुधो ॿुधो तवज्जो कयो। हिकु अजीब अंदाज़ जो मौज़ू आहे, अनोखो।
थोरो तवज्जा कंदो तव्हांखे ॻाल्हियूं इंशाअल्लाह समझ में अची वेंदियूं इंशाअल्लाह।